ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। वॾे वज़ीर बदमनी जो नोटिस वठी छॾियो आहे। IG सिंध ऐं एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्ट्रीट क्राइम में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर चयो त समूरा SHO पंहिंजनि इलाइक़नि में पेट्रोलिंग वधाइनि, अमन अमान खे यकीनी बणाइनि ऐं ख़ैस 2 ॾींहनि अंदरि स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ थियल ऑपरेशन बाबति तफ़सील फराहम कया वञनि। इहा अहम ख़बर आहे, असां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर बदमनी जो नोटिस वठी छॾियो आहे। IG सिंध ऐं एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्ट्रीट क्राइम में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर चयो त समूरा SHOs पंहिंजे इलाइक़नि में पेट्रोलिंग वधाइनि, अमन अमान खे यकीनी बणाइनि ऐं ख़ैस 2 ॾींहनि अंदरि स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ थियल ऑपरेशन बाबति तफ़सील फराहम कया वञनि। अपडेट मालूम कंदासीं। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे शबीर लाशारी जी। शबीर, आगाह कजो, वॾे वज़ीर अहिड़ियूं हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। पंहिंजो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची शहर में स्ट्रीट क्राइम जे वारदातुनि जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे ऐं एडिशनल IG कराची खे हिदायत कई आहे त शहर अंदरि स्ट्रीट जेके ॾोहारी आहिनि, क्रिमिनल आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई खे तेज़ कयो वञे। ऐं वॾे वज़ीर जेको आहे हिदायत कई त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जी जेका हिकमत अमली आहे उहा पिणु जोड़ी वञे। वॾे वज़ीर जो चवणो हो त समूरा SHOs पंहिंजे इलाइक़नि में पेट्रोलिंग खे वधाइनि ऐं उन खां अलावा स्ट्रीट क्राइम में जेके मुलविस ॾोहारी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे फौरी तौर ते तेज़ कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त उनखे 2 ॾींहनि जे अंदरि जेके स्ट्रीट क्राइम जे ख़िलाफ़ ऑपरेशन थिया आहिनि ऐं कार्रवायूं थियूं आहिनि उन बाबति मुकमल तौर ते तफ़सील ॾिनी वञे ऐं मीडिया खे क्रिमिनल जे ख़िलाफ़ जेके कंदड़ ऑपरेशन आहिनि उन मुताबिक़ जेके तफ़सील आहिनि मीडिया खे ॿुधाया वञनि। कराची शहर अंदरि पुलिस स्ट्रीट क्रिमिनल जे ख़िलाफ़ कहिड़ियूं कहिड़ियूं कार्रवायूं कयूं आहिनि ऐं केतिरा ॾोहारी गिरफ़्तार थिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾिना।